ॿी जेको सिंध जे क़ौमी कारकुननि गनी अमान ऐं सरमंद मीराणी खे गुम कयो वियो केतिरनि ॾींहंनि खां वठी। गनी अमान खे हॉस्पिटल मंझां ऐं सरमंद मीराणी खे संदसि घर मंझां जेको आहे सो डिसअपियर कयो वियो। उन लाइ सॼी सिंध जेके असां सरापाए एहतजाज रही ऐं उन खां पोइ रियासत जेके असां उनखे जेको आहे सो कूड़नि केसनि में जेको आहे सो फासाइण जी जेके असां कोशिशि कई ऐं उन्हनि खे जेको आहे सो अदालत जे अॻियां जेको आहे सो रिमांड जे लाइ वठण जे लाइ जेको आहे सो पेश कयो वियो ऐं उन्हनि जी अदालत उन्हनि जे ठहियल इदारनि जेके असां उन्हनि खे ई जेको आहे सो कूड़ो करार ॾिनो ऐं उन्हनि जी कूड़ी FIR खे रद्द कंदे गनी अमान ऐं सरमंद मीराणी खे आज़ादु करण जो हुकुम ॾिनो। पर उन जे बावजूद बि हिननि जी रियासती गुंडागर्दी जेके असां बाज़ न आई ऐं उन्हनि जेको आहे सो उन ई अदालत मंझां जेको आहे सो उन्हनि खे वरी जेको आहे सो खणी जेको आहे सो गुम कयो, बजाए इन जे जो हुनखे पंहिंजनि माइटनि जे हवाले करे, पंहिंजे दोस्तनि जे हवाले करे, पर हुनखे जेके से ॿीहर हू खणी गुम करे छॾियो अथनि। ऐं उन जी जेके असां जेतिरी बि मज़म्मत कजे ओतिरी घटि आहे। असां वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे तरफ़ां उन जी जेके असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं असां जेको आहे सो इन्हनि केसिस खे जेको आहे सो आलमी इदारनि ताईं इंटरनेशनल इदारनि ताईं एमनेस्टी इंटरनेशनल खां वेंदे जेको आहे सो यूनाइटेड नेशन्स ताईं अमेरिकन सेनेटरनि ताईं जेको आहे सो असां उन केसनि खे जेको आहे सो पहुचायो आहे ऐं वरी बि जेको आहे सो इन्हनि जी जेकी असां हिन बदमाशी खे, हिन गुंडागर्दी खे, हिन दादागिरी खे जेको आहे सो वाखो ज़रूरु कंदासीं। छाकाणि त ही जेके आहिनि से सम्झनि था त असांखे जेको आहे सो केर बि चवण वारो कोन्हे को, असांखे जीअं वणंदो तीअं कंदासूं। छाकाणि त ही सम्झनि था त ही रियासत जेके असां अंग्रेज़नि जे तरफ़ां खेनि जेके असां गिफ्ट कयल आहे ऐं नकुली ऐं कूड़ ते ॿधल जेके असां क़ौमी नज़रे तहत जेके असां जोड़ी वई आहे ऐं उहा जेके असांजे असुल वतन सिंध वतन खे जेको आहे सो उहा चैलेंज करे थी। सिंध ई जेके गनी अमान वारा आहिनि उहे लतीफ़ जा पारखू आहिनि ऐं साईं GM सैद जा पैरोकार आहिनि। ही क़ौमी कारकुन जेके आहिनि से साईं GM सैद जे फ़िक्र खे, साईं GM सैद जे फ़लसफ़े खे दिलि सां हांडे जेके असां उन्हनि जे लाइ माण्हुनि में शऊर पैदा कनि था ऐं उन्हनि जे लाइ जेके आहिनि से जस्तजू कनि था, जदोजहद कनि था ऐं साईं GM सैद जे अणपूरे ख़्वाब खे जेको आहे सो पूरो करण लाइ जेके आहिनि से हू कोशिशि कनि था। ही सम्झनि था त असां सिंधी क़ौमी कारकुननि खे टिॼारे ही साई डिसअपियर करे साईं GM सैद जे फ़िक्र खे जेको आहे सो ख़तमु करे छॾींदासीं। इहा हिननि जी भुल आहे। अॼु साईं GM सैद जो फ़िक्र सिंध जे घर घर में जेको आहे सो दिलनि में घिड़ी वियो आहे ऐं इहा जेके असां ही सम्झनि था त सिंध जो नौजवान ख़ुशूसन जेको आहे सो साईं GM सैद जे फ़िक्र खे दिलि सां हांडायो आहे ऐं सिंध जे उन्हनि ॻाढ़नि झंडनि खे जेको आहे सो दिलनि में जेका सांडे जेके आहिनि से हू जदोजहद कनि था, जस्तजू कनि था ऐं ही सम्झनि था त असां जंहिंमें बि जेके आहिनि से थोरा कणा गैरत जा ॾिसनि था, जंहिंमें बि ज़मीर ॾिसनि था, जंहिंमें बि जेके असां सम्झनि था त ही जेके असां सुभाणे जेको आहे सो ही नंढड़ो जेको ॿूटो आहे उहो वधी वण थींदो त उनखे जेके असां कुचलण जी कोशिशि कनि था। पर हुननि खे ख़बर नाहे त साईं GM सैद जो फ़िक्र जेको आहे सो ईअं ख़तमु थियण वारो नाहे ऐं इहा जदोजहद जेके असां हिकिड़े पासे असांखे हाणे जेको आहे सो इन्हनि ॻाल्हियुनि में मुंझाए, इन्हनि ॻाल्हियुनि में हिसाए ऐं ॿिए पासे जेके असां ही पंहिंजूं साज़िशूं जेके आहिनि से उहे ज़ोर शोर सां जारी रखियो अचनि ऐं हाणे जेको आहे सो 27वीं तरमीम जेके असां आणण जी कोशिशि कनि था ऐं सिंध जे मथां एटम बम किराइण जी कोशिशि कनि था, जंहिंमें जेके आहिनि सिंध खे जेके आहिनि से टुकड़ा टुकड़ा करण जी जेके असां ही साज़िश कनि था। सिंधी माण्हू बाशऊर आहे, सिंधी माण्हू तव्हांजी साज़िशुनि खे, तव्हांजे हिकमत अमलुनि खे, तव्हांजी गुंडागर्दी ऐं दादागिरी खे सम्झे थो। तव्हां यादि रखी छॾियो जेकॾहिं सिंध जे ख़िलाफ़ु तव्हां साज़िश कई, सिंध खे टुकड़ा करण जी कोशिशि कई, सिंध खे तबाह करण जी कोशिशि कई त सिंधी माण्हू पंहिंजे वतन सां बेइंतहा प्यार था कनि। असांजे अबड़नि ॾाॾड़नि जेका असां पंहिंजे वतन लाइ, सिंध वतन लाइ, आज़ादु सिंध वतन लाइ जेके असां क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि उहे राजा ॾाहर खां वेंदे जेको आहे सो मखदूम बिलावल ताईं, शाह इनायत शहीद ताईं, दौलत दरिया ख़ान ताईं, दोदे सूमरे ताईं जेके असां उहे क़ुर्बानियुनि जो जेको सिलसिलो जेको आहे सो
उहो उन वक़्त खां वठी जारी आहे ऐं अॼु ताईं जेके आहिनि से सिंध जा क़ौमी कारकुन सिंध जा हिलाली पुट जेके आहिनि से क़ुर्बानियूं ॾींदा पिया अचनि ऐं तव्हांखे असां वान करणु था चाहियूं त जेकॾहिं तव्हां सिंध खे टुकड़ा करण जी कोशिशि कई सिंध जे ख़िलाफ़ु जेके आहिनि से साज़िशूं कयूं त सिंधी क़ौम बेदार आहे सिंधी क़ौम जाॻे पई ऐं इन में जेको आहे सो तव्हांजो ही नक़ुली रियासती इदारा ऐं ही नक़ुली जेके असां कूड़े नज़ीरे ते ठहियल जेके असां रियासत जेके असां टुकड़ा थी वेंदी ऐं जेके असां भञी भोरा थींदी ऐं सिंध वतन जेको आहे सो पंहिंजी आज़ादी ज़रूरु माणींदो ऐं उन आज़ादी खे जेको आहे सो सिंधी माण्हू दिलि सां हांडीनि था सिंधियुनि माण्हुनि जे जेके असां दिलनि सां जेको आहे सो उन्हनि खे बेइंतिहा प्यार आहे ऐं उहो जेको आहे सो ॾींहुं परे कोन्हे जंहिं ॾींहुं जेके असां सिंधी माण्हू जेके आहिनि से पंहिंजे आज़ादु वतन जा झंडा ऊचा रखंदा ऐं तव्हांखे असां ॿुधाइण था चाहियूं त सिंधी क़ौमी कारकुननि खे आज़ादु कयो ऐं सिंध जे ख़िलाफ़ु जेके असां साज़िशूं फौरन बंदि कयो